नाज़रीन असीं इन वक्त मौजूद आहियूं ॻोठ सोजरो खान चांडिया में, जिथे चांडिया नौजवान इतिहाद जी तरफ़ा एक गॾजाणी रखाई वई आहे। उनमें चांडिया नौजवान इतिहाद जो चेयरमैन भी है। उन सिलसिले में उनको पुछंदासीं तो चांडिया नौजवान इतिहाद के बारे में तव्हां छा पैगाम ॾींदो? चांडिया नौजवान इतिहाद जो अॼु जेको असां 29 तारीख़ मेड़ में पहुता आहियूं, काफ़िलनि जी सूरत में पंहिंजी क़यादत सां गॾु ऐं विज़िट हली रही आहे, दोस्तनि सां मुलाक़ातूं हली रहियूं आहिनि, अमन जो पैगाम ॾियणु आया आहियूं। ऐं असां वधि खां वधि दोस्तनि ऐं पंहिंजनि क़बीले वारनि खे इहो ई चवणु चाहियूं था त पंहिंजे औलाद खे तालीम ॾियो त जीअं रोशन मुस्तक़बिल जी तरफ़ हलूं। ऐं अॼु जा असांजा कुझु ॿिया बि शेड्यूल आहिनि, जो मिंथमेड़ काफ़िलो आहे, ॻड़ी खेरो ऐं रेस रोस्तम ख़ान जी असां फातह ते बि वञिणो आहे। सॼी टीम गॾु आहे असांजी जिदोजहद जारी रहंदी इंशाअल्लाह ताला। हक़ ऐं सच ते आहियूं ऐं कामयाबी असांजा कदम चुमंदी इंशाअल्लाह ताला। चांडिया इतिहाद जे हवाले सां असां अॼु जेके दोस्त सभु कराची खां वठी तमामु घणनि ज़िलनि मां निकिता आहियूं त सिर्फ़ु पंहिंजी क़ौम जी ख़िदमत जे लाइ, ऐं जिथे असांजे क़ौम जा मसइला मसाइल आहिनि काफ़ी अरसे खां वठी आहिनि, को उन्हनि जो अहिड़ो कंहिं बि हिमायत न कई आहे। इन जे करे असां जेको क़ाफ़िलो कढियो आहे, जेके दोस्त गॾु थिया आहियूं, जेके क़ौम जा हामी हींअर गॾु थिया आहियूं, इन जे करे त असां पंहिंजी क़ौम जे लाइ जेको बि कुझु असांजी वस में हूंदो उहो कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चांडिया नौजवान इतिहाद जी टीम अॼु सोजरे मीरवाणी जो दौरो कयो। उन सिलसिले में त कुझु ॾींहं अॻु में सोजरे मीरवाणीअ जे चांडियनि जो हिकिड़ो छोकिरो अगवा थी चुको हुयो, जेको अगवा जमालिन कयो हुयो। सो उन सिलसिले में चांडिया नौजवान इतिहाद पंहिंजे प्लेटफॉर्म जो इस्तेमालु करे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी सां चंद ॾींहंनि जे अंदरि उहो जेको छोकिरो हुयो बाज़ियाब करायो कोयटा मां। ऐं उन खां अलावा जेके जमाली हुया उन्हनि खे उन्हनि खां जेल में विझरायो वियो। ऐं उन जे इज़हार तशक्कुर जे लाइ हीअ प्रोग्राम जो इनकाद कयो वियो डॉक्टर अवेस जे तरफ़ां। सो इन जे सिलसिले में असां हिते आया हुआसीं। ऐं इन खां अलावा असांजा दीगर जेके प्रोसीजर आहिनि उन्हनि में असांखे मेड़ मिंथ जो काफ़िलो आहे शिकारपुर जे लाइ, ऐं कुझु ताज़ियतूं आहिनि उहे बि इंशाअल्लाह ताला कंदासीं। जी तव्हां चांडिया नौजवान इतिहाद जे माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त असांजो पैगाम इहो ई आहे त अमन, तालीम ऐं जेके असांजा मज़लूम चांडिया रहनि था त उन्हनि जी असां अॻभराई कयूं ऐं हमदर्दी कयूं ऐं उन्हनि सां हिकु प्लेटफॉर्म ते आणियूं। काश न्यूज़, ब्यूरो चीफ अहमद अली चांडियो।